मुसलमानों सीने में दिल रखूं था, एहसास तो थींदो आन, एहसास तो थींदो आन, सीने में दिल रखूं था। अल्लाह जो कसम आ, असांजो पैगंबर तो जे झिरकी जेतिरे नंढड़े जानवर जी तकलीफ़ के भी महसूस कयो। हेॾा होॾा उॾामंदे उनखे ॾिसनि था, पाण फरमाइनि था मन फजा हज़िही बिवलदिहा, मुंहिंजा सहाबी मूंखे ॿुधायो हिन नंढड़े मासूम नंढड़े पखी जा बच्चा कंहिं खया आहिनि ऐं बच्चनि जे ज़रिए इनखे कंहिं तकलीफ़ ॾिनी आहे, हिन जा बच्चा हिन जे आख़िरे ताईं वापसि पहुचाए छॾियो। मुसलमानों असां तो उन नबी जा उम्मती आहियूं जंहिंखे हिकु पखी जी तकलीफ़ जो बि अहसास। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। हर किस्म की हम्द सदा अल्लाह मालिकुल अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहू के लिए दुरूद और सलाम मेरे और आपके प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुख्तसर हम्द और सलात के बाद आप अहबाब मेरा उद्वान सुन चुके हैं। मेरे भाइयों, हम में से हर शख्स एक वाक़े को जानता है। शेख साहब सिंधी या उर्दू? असां हर शख्स हिकिड़े वाक़े खां सुठे नमूने सां वाक़िफ़ आहे, अगरचा उनकी तफ़सील ऐं वज़ाहत उनमें तमाम घणो इख्तिलाफ़ आहे, लेकिन हर मुसलमान उन वाक़े का कंहिं न कंहिं तरह से कंहिं न कंहिं एतबार से मुतासिर ज़रूर है। मुसलमान वो वाक़या करबला है। वाक़या करबला जो दुख, वाक़या करबला जो गम, वाक़या करबला जो सदमो, एक अड़ो सदमो, एक अड़ो दुख हो जैसे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाने दिल में महसूस किया। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकेला तन्हाई में वेठा मुझी जिए इमाम कायनात के चेहरे ते नजर पवे थी, आऊं ॾिसां तो मोहम्मद के अखियन में लुढ़क वहन पिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम कायनात जा गोड़ा उनके निगाहन में जारी ऐं सारी है। मां पुछां तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही गम ही दुख ही गोड़ा छाजा? पाण फरमाइन था, अली मुखे जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम बुधायो आ तो मुझी उम्मत मुझे डोटरे हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के शहीद करे छड़ी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के तमाम घणो इन वाक़े जो गम हुयो। उम्मत मुसलमान की तारीख़ जो एकड़ो गमनाक वाक़यो। मुसलमानों कदा पान सोचो आ इन वाक़े में पान छा सीखियो आ? अल्लाह जाने तो ते सिर्फ गम की दास्तान को ने, तमाम वड़ा मैसेज इनमें तमाम घणियों नसीहतों आहिनि।
दुनिया जे एक इंसान की शहादत पूरी इंसानियत की तारीख में वड़ा सबक छड़े वेंदी है। हिते अहले बैत जा अफराद का आम गाल तो कोन हुई। हिते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घराणो का आम गाल तो कोन हुई। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम अर्रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। जिनन जे फज़ाइल या तज़किरा अल्लाह कुरान में फरमाया, जिनन जी पाक दामनी, जिनन जी इफ़्फ़त या तज़किरा रब्बुल आलमीन कुरान में फरमाया, ही उन्हनि जी शहादत। पाण जेकॾहिं के मुसलमान के बिहारे ईअं चऊं वाक़े करबला जी तोखे ख़बर आहे, चवंदो बिल्कुलु ख़बर आहे। जेकॾहिं अॻियों सवाल पुछूं वाक़े करबला मां तो छा सिखियो आहे, अव्हां खे भला कहिड़ी नसीहत मिली आहे, अव्हां खे भला कहिड़ो सबक मिलियो आहे। मुसलमानों याद रखो, वाक़े करबला जा 3 तमाम वॾा सबक आहिनि। वाक़े करबला जो पहिरियों सबक इहो आहे, मैदान करबला में अहले बैत जो को बि फर्द बेनमाज़ी कोन। पूरी मिल्लत, पूरी इंसानियत की तारीख, इंसानियत की तारीख जा किताब, अहले बैत की तारीख जा किताब याद रखो, सब पढ़ी वठो। अहले बैत जो हिकिड़ो फर्द भी तव्हांखे बेनमाज़ी कोन मिलंदो। बेनमाज़ी पाण आहियूं, नमाज छॾण वारा पाण आहियूं। नमाज के नऊज़ुबिल्लाह मामूली समझी दुकान के अहमियत ॾेई सदन खां परे रहण वारा पाण आहियूं। नमाज के नऊज़ुबिल्लाह मामूली हिकिड़ो फर्ज़ समझी मामूली उनके हैसियत ॾेई पैसे, दौलत, कारोबार, कचहरी, महफिल, दोस्ती, रांद, मोबाइल, इंटरनेट के हैसियत ॾेई फराइज़ के छॾण वारा पाण आहियूं। अहले बैत जो को फर्द बेनमाज़ी कोन हुयो। मैदान करबला जो वाक़े करबला जो पैगाम आहे, नमाज सां कीअं मोहब्बत कबी, सजदे सां कीअं प्यार कबो आहे। मैदान करबला जो ॿियो सबक आहे, सब्र छा थींदो आहे, बर्दाश्त छा खे चइबो आहे। इन्नमा युवफ़्फ़ास्साबिरूना अजरहुम बिग़ैर हिसाब। अल्लाह सब्र करण वारनि खे बग़ैर हिसाब जे बदला अता कंदो। मुसलमानों वाक़े करबला जो पैगाम सब्र जो पैगाम, बर्दाश्त जो पैगाम आहे। नंबर 3 वाक़े करबला जो पैगाम इहो बि आहे, ज़िंदगी में केॾा सदमा अचनि, केॾियूं तकलीफ़ूं अचनि, जंहिं तरफ़ नज़र खणो अव्हां जा मुखालिफ़ नज़र ईंदा हुजनि, अव्हां सां हसद करण वारा, अव्हां जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण वारा, अव्हां जे ख़िलाफ़ प्लानिंग करण वारा नज़र अचनि, बल्कि हटा के अव्हां जा जानी दुश्मन नज़र ईंदा हुजनि, उन माहौल में तव्हां सॾींदव सिर्फ़ अल्लाह, हाँ अकेले अल्लाह, वहदहु ला शरीक अल्लाह खे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। कुरान जो पैगाम, अहले बैत जो पैगाम, अली जो भी पैगाम आहे, त हुसैन जो भी पैगाम आहे, रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन। सॾबो कंहिंखे सॾबो, सिर्फ़ अल्लाह के सॾबो। मदद जो सवाल कबो, सिर्फ़ रब्बुल आलमीन का सवाल कबो। केॾो दिलासो आहे इन आयत में, केॾो सुकून आहे इन आयत में, केतिरो इत्मीनान आहे इन आयत में। अम्मन युजीबुल मुस्तर्रा इज़ा दआ वयक्शिफु अस्सू वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाह कलीलन मा तज़क्करून। रब्बुल आलमीन फरमायो, ॿुधायो केड़ा जेको गमज़दा, दुखायल, परेशान हाल जे आहुन के सदाउन ऐं दुआउन के कबूल कंदो आहे, जेको गमज़दा इंसान जे गम के टारे छॾींदो आहे, जेको अव्हां के दुनिया में ज़मीन में हैसियत, रियासत ऐं खिलाफत ऐं हुकूमत अता कंदो आहे। अइलाहुम अल्लाह, अल्लाह फरमाए तो पंहिंजे रब के जवाब ॾियो, पंहिंजे माबूद, पंहिंजे खालिक, पंहिंजे हकीकी मालिक के जवाब ॾियो। अइलाहुम अल्लाह, छा आहे अल्लाह सां गॾु ॿियो को अल्लाह, चाहे अल्लाह सां गॾु को ॿियो माबूद। तो वाक़े करबला जो सबक आहे, ज़िंदगी में केॾा बि सदमा हुजनि, सॾबो त अकेले अल्लाह खे सॾबो। मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह कोन हूंदो, मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह कोन हूंदो, मोमिन की जिंदगी में गैरुल्लाह कोन हूंदो आहे। मोमिन समझे तो सिर्फ इहो समझे तो, उनजो नज़रियो, उनजी सोच, उनजो ख्याल सिर्फ इहो आहे, मुंहिंजी दुआ ॿुधण वारो अकेलो आहे।
सिर्फ अकेलो है, वहदहु ला शरीका, वो अर्श अजीम जो रब्बा, वो पूरी कायनात जो रब्बा। मुसलमानों वाक़े करबला जो सबक हुयो ऐं हुसैन रज़ी अल्लाह ताला मकाम चाहे हैसियत चाहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पकड़नि था, पेशानी ते चुमी ॾियनि था, सहाबा में ऐलान कनि था हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन। ए मुंहिंजा सहाबियो, हुसैन जो ताल्लुक़ मो मोहम्मद सां आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मुंहिंजो ताल्लुक़ हुसैन सां आहे रज़ी अल्लाह ताला। ऐं अॻिते पाण फरमाइनि था अहब अल्लाहु मन अहब हुसैना, अल्लाह दुनिया जे हर उन इंसान सां मोहब्बत करे जंहिंजे दिल में हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत आहे। इहा त ईमान जी अलामत, इहा त अल्लाह रब्बुल आलमीन जी मोहब्बत के हासिल करण जी निशानी आहे त कंहिंजे दिल में अहले बैत जी मोहब्बत। मुसलमानों सवाल यो पैदा तो थे अहले बैत जा एतिरा अफराद रब्बुल आलमीन सां मोहब्बत कंदे कंदे दुनिया में हलिया विया, सवाल यो पैदा तो थे तो पाण दीन जे लाइ कहिड़ी कुर्बानी ॾिनी। पाण खां केरु सवाल पुछे साईं अवां जी ज़िंदगी अवां जो हज़रत सां असांजो हिकिड़ो सवाल आहे, ज़िंदगी जे तमाम कारनामनि में को हिकिड़ो कारनामो अहिड़ो ॿुधायो जंहिंमें तव्हां ईअं चई सघो त ही मुंहिंजी कुर्बानी सिर्फ़ मुंहिंजे रब लाइ, दुनिया लाइ कोन्हे, पैसे लाइ कोन्हे, दौलत लाइ कोन्हे, पंहिंजी शोहरत तलब करण जे लाइ कोन्हे, पंहिंजे नाले वाह वाह वोट ऐं नोट कमाइण जे लाइ कोन्हे, ज़िंदगी जी ही मुंहिंजी कुर्बानी सिर्फ़ मुंहिंजे अल्लाह जे लाइ। इहा आहे मोमिन जी ज़िंदगी, इहा आहे मोमिन जी सीरत, इहा आहे मोमिन इंसान जो कमाल। रब्बुल आलमीन फरमायो कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। चओ बेशक मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण लिल्लाह, इहो सिर्फ़ अल्लाह जे लाइ। पैसे लाइ त कोन्हे, क़ुरान ईअं त कोन थो ॿुधाए, दौलत लाइ बि कोन्हे, क़ुरान ईअं कोन थो ॿुधाए, दिरहम दीनार वोट ऐं नोट लाइ बि कोन्हे, क़ुरान ईअं कोन थो ॿुधाए। क़ुरान सिर्फ़ इहो ॿुधाए थो हिंदी कुल ज़िंदगी, कुल हयात, जीअण मरण, ख़ुशी गमी, नज़र निगाह ऐं नज़रूं लिल्लाह, सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। छा वाक़ई असांजे दिल में अल्लाह जहिड़ी मोहब्बत जीअं अहले बैत मोहब्बत सेखारी आहे? छा वाक़ई पाण दीन लाइ ईअं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जीअं अहले बैत कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि? मुसलमानों अहले बैत तो हुयो आहे। ऐं अॼु अजीब ॻाल्हि थी वई, मिंबर महराब ऐं दस्तार ते क़ाबिज़ माण्हुनि ईअं चई छॾियो त सहाबा अहले बैत जे विच में दुश्मनी ऐं बयानु कई वई। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, ख़ाली बयानु कोन थी बल्कि अहले हक़ अहले तौहीद उनखे मञे बि वरितो, तस्लीम बि करे वरितो, सवाल भी करण लगा। यूनिवर्सिटी जा शागिर्द आया, सवाल का बाद बियो सवाल, टियों सवाल, तकरीबन 1.5-2 कलाक सवाल थींदा रहा। तमाम सवालन जो खुलासो कढियोसीं। उनजे हर सवाल के पुठियां हिकड़ी शय लिखियल हुई, हिकड़ी शय मख्फी हुई, सिर्फ इहा शय लिखियल हुई त हर सवाल के पुठियां ॻोल्हनि पिया त अहले बैत ऐं सहाबा जे विच में किथां दुश्मनी ॻोल्हे वेठो। कंहिं त सेखारी आहे दुश्मनी, उन्हनि खे सुञाणियो जेके सहाबा अहले बैत जे विच में दुश्मनी करण चाहिनि। हिते त रिश्तेदारियूं आहिनि, हिते त ताल्लुकात आहिनि, हिते त मोहब्बतूं आहिनि। कहिड़े नमूने सां? अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी उमर जे घर में उम्मु कुलसूम रहमहुल्लाह, कंहिंजी न्याणी फातिमा जी न्याणी रज़ी अल्लाह ताला अन्हा, फातिमा जी न्याणी आहे, अली जी न्याणी आहे, कंहिंजी घरवारी आहे? उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी घरवारी आहे। ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी न्याणी आहे, कंहिंजी घरवारी आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे। ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी आहे, उहा अली जी घरवारी आहे। अल्लाह ताल्लुक़ कीअं जोड़िया? अल्लाह वास्ता कीअं ठाहिया आहिनि? अल्लाह रब्बुल आलमीन रिश्ता कीअं ठाहिया आहिनि? अली जी न्याणी उमर जे घर में, उमर जी न्याणी नबी जे घर में, नबी जी न्याणी अली जे घर में। ही ताल्लुक़ त टुटी कोन थो सघे, हे वास्ता त ख़त्म थी कोन था सघनि। केरु हिननि खे टोड़े त कीअं टोड़े? अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मुंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं को अहिड़ो मोड़ अची वञे, हिकु पासे मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजी रिश्तेदारी, मुंहिंजा ताल्लुकात, मुंहिंजा वास्ता हुजनि,
ऐं ॿिए पासे हुजे मोहम्मद जो ख़ानदान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों चवां थो ऐं यकीन सां चई सघां थो, बल्कि अल्लाह जो कसम आहे, पाण अहले बैत जो सिर्फ़ नालो वरितो आहे, पाण अहले बैत सां मोहब्बत कोन कई आहे। जेकॾहिं कई बि हुजे त शायदि पाण अहले बैत जी मोहब्बत जो हक़ अदा कोन करे सघिया आहियूं। हक़ त इन्हनि अदा कया हा, मोहब्बत त इन्हनि कई हुई, तालुकात इन्हनि निभाया हा, वफ़ादारी त इन्हनि कई हुई। अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मुंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो मोड़ अची वञे, हिकिड़े पासे मुंहिंजो ख़ानदान हुजे, मुंहिंजी रिश्तेदारी हुजे, ऐं ॿिए पासे हुजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ानदान। पाण फरमाइनि था, अबू बकर पंहिंजे ख़ानदान सां टोड़े छॾींदो, मोहम्मद जे अहले बैत सां रिश्तो कोन टोड़ींदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि। पाण फरमाइनि था, उरकुबू मोहम्मदन फी अहले बैत, जेकॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत खे ॻोल्हणु चाहियो था, पोइ अबू बकर जो ऐलान आहे, नबी जे अहले बैत में नबी जी मोहब्बत खे ॻोल्हियो। हिते त तालुकात आहिनि, हिते त वास्ता आहिनि, हिते मोहब्बतूं आहिनि। सम्झणु चाहियो था केतिरियूं मोहब्बतूं, सम्झणु चाहियो था केॾो एहतराम आहे, हिननि जूं हिक ॿिए सां केतिरियूं गहरियूं मुस्कुराहटूं आहिनि। सही बुखारी जा अल्फाज़ आहिनि, निमाज़ पढ़ी सहाबा किराम निकिता है, निमाज़नि में जमात में केर केर मौजूद है, अबू बकर भी है रज़ी अल्लाह ताला, अली भी है रज़ी अल्लाह ताला। छा मतलब आया, हिकड़ी जमात, अलग अलग जमात कोन हुई, ब टोला कोन हुआ, ब फिरका कोन हुआ, हे फिरका पान ठाया है, हे ग्रोह पान ठाया है, हे अलग जमातूं पान ठाया है। हे हाल ते रहम करे, अल्लाह असांजे हाल ते रहम करे, नाराज़ न थी ॾियो, पर हिकिड़ी हक़ीक़त ऐं तालिब इल्म आया, हक़ीक़त आहे, फिरका वारीअ जो बुत हुयो पंहिंजी जाइ ते हुयो, पर अल्लाह माफ़ करे हींअर तंज़ीम सादी जा बुत बि अची चुका आहिनि। तंज़ीम लाइ शिद्दत, केॾी अजीब ॻाल्हि थी, तजुब जी ॻाल्हि आहे। अल्लाह जा बंदो, तंज़ीम सादी में शिद्दत कोन हूंदी आहे, बल्कि पर तव्हांखे कंहिं चयो तंज़ीम जी बुनियाद ते हिक ॿिए सां नफ़रत। मुसलमानों, पाण मुसलमान न आहियूं। साईं मोहतरम पहिरियां ॿुधाए रहिया, अल मोमिनून कजसदिन वाहिद, मोमिन त हिकु जिस्म वांगुरु हूंदा आहिनि। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे सां मिलंदो आहे। मुसलमानों, अॻियां लफ़्ज़ सही बुखारी जा लफ़्ज़ आहिनि, व अलीयुन यज़हकु, अली रज़ी अल्लाह ने ये जुमला ॿुधी मुस्कुराए रहिया। हिते त मोहब्बत आहे, मुस्कुराहटूं आहिनि। असांखे कंहिं ॿुधाए छॾियो नाराज़गियूं आहिनि, असांखे कंहिं ॿुधाए छॾियो तलख़ियूं आहिनि। हिते त हिक ॿिए जे लाइ वॾा एतिराम आहिनि। ॿियो मंज़र, हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मिंबर ते मौजूद आहिनि। चवनि था, ए उमर रज़ी अल्लाह ताला, इहो मिंबर त मुंहिंजे नाना जो आहे, इहो मिंबर त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इहो मिंबर आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला, दुनिया जा वॾा बहादुर इंसान, हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जा इहे जुमला ॿुधनि था, फरमाइनि था, हुसैन मुंहिंजे वेझा अचो रज़ी अल्लाह ताला, मुंहिंजे वेझा अचो। जीअं हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु वेझा आया, वॾे प्यार सां शफ़क़त पाण वेठा हुया। उन खां पोइ चवण लॻा, ए हुसैन तव्हीं सचा आहियो रज़ी अल्लाह ताला, बराबर मुंहिंजे बाबा जो को बि मिंबर कोन्हे, हीउ जेको मिंबर आहे इहो अव्हांजे नाना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिंबर आहे। हाणे आऊं यानी केर, उमर रज़ी अल्लाह ताला, अव्हांखे दावत ॾियां थो, मुंहिंजी तरफ़ां अव्हांखे दावत आहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि दावत क़बूल करे मूं वटि अचिजो। हुसैन रज़ी अल्लाह अन्हु दावत क़बूल कनि था। कुछ वक्त का पोइ आया, उमर रज़ी अल्लाह ताला जी दावत ते जीअं पहुता, ॾिठो उमर रज़ी अल्लाह ताला के ख़ासि मीटिंग में मसरूफ़ आहिनि, ऐं दरवाज़े ते उमर रज़ी अल्लाह जा पुट अब्दुल्ला भी मौजूद आहिनि। अब्दुल्ला के अंदर अचण जी का इजाज़त कोन्हे का। हुसैन रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, मूं सोचियो जे उमर रज़ी अल्लाह जे पुट अब्दुल्ला के अंदर वञण जी इजाज़त कोन्हे, त भला मूंखे कीअं इजाज़त मिलंदी। इहो सोचे हुसैन रज़ी अल्लाह ताला वापस मोटी आ। कुछ ॾींहंनि खां बाद मुलाकात थी, उमर रज़ी अल्लाह पंहिंजी दावत ॾियारी, चवण लॻा, हुसैन रज़ी अल्लाह ताला, मूं अव्हांखे दावत ॾिनी, मूं अव्हांखे दावत ॾिनी हुई, अव्हां मुंहिंजी दावत क़बूल करे मूं वटि अञा आया कोन आहियो। हुसैन रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था, ए उमर आउं आयो हुयसि, तव्हां मीटिंग में मसरूफ़ हुयो,
तानी कैसा खास मुलाकात हुई, ताने दरवाजे ते वांजा पुत्र बीठल होया, उन्हें के अचण जी भी इजाजत कोन हुई। मूं सोचो जेकर उमर रज़ी अल्लाह अन्हु जे पुत्र के अंदर अचण जी इजाजत कोने तो भला हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु के की इजाजत मिलंदी। मुसलमान उमर बिन खत्ताब उन वक्त तारीखी अल्फाज से रज़ी अल्लाह तआला इंतहाई अजीम कलिमात तुरंत दोहराया। चवन लगा हुसैन रज़ी अल्लाह तआला उमर जे पुत्र के अंदर अचण लाए इजाजत की जरूरत आ, उनके इजाजत कान मिली थी सके तो हुसैन के अंदर अचण जी इजाजत वठण जी का जरूरत ही काने का। रज़ी अल्लाह तआला तवां तो बगैर इजाजत जे हलिया अचो आ। मुसलमानों हिते तो मोहब्बत हो, हिते बेहतरीन ताल्लुकात है, हिते उन्हनि सां हिक ॿिए जी गहरी वाबिस्तगी आहे। असांखे कंहिं सम्झाए छॾियो इख्तिलाफ़ हुया। मुसलमानों ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे अहले बैत जी तारीख़, अहले बैत जी ज़िंदगी, अहले बैत जी सीरत अव्हांखे मूंखे तमामु वॾा सबक़ ॾिना। ही ख़ाली ज़िंदगी कोन्हे, ही पैगाम सां भरियल ज़िंदगी, ही सबक़ ऐं दुरूद सां भरियल ज़िंदगी आहे। उन खां बाद अहले बैत जी ॿी क़ुर्बानी जो तज़किरो हसन रज़ी अल्लाह तआला। हसन रज़ी अल्लाह अन्हु सां इमाम कायनात जी एडी मोहब्बत हुई, एडी मोहब्बत हुई, एतिरो प्यार कंदा हुआ। हसन हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा के ॿिन्ही जे बारे में चवंदा हुआ, ए मुंहिंजा अल्लाह अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा, ए मुंहिंजा अल्लाह मूंखे इन्हनि ॿिन्ही सां मोहब्बत करे तू भी इन्हनि सां मोहब्बत कजा। ए अल्लाह जेको इन्हनि सां बुग़्ज़ रखे तू मुंहिंजे सां बुग़्ज़ रखजा। कॾहिं चवंदा हुआ रैहान तैयब फी दुनिया, दुनिया में मोहम्मद जा ॿ गुल आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिकिड़ो हसन ना, हिकिड़ो हुसैन ना रज़ी अल्लाह तआला अन्हुमा एडी मोहब्बत कंदा हुया। सम्झो था अहले बैत केॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, अहले बैत केॾा गम ॾिठा, पाण तक तकलीफ़ दीन लाइ ॾिठी कोन्हे, पाण केॾा गम ॾिठा, पाण केड़ा दुख ॾिठा, पाण वटि रहिजी वई शायदि या 5 वक़्तनि जी रिवाज। इहा बि कुझु मुसलमाननि वटि कोन रही। दीनदारी जी कहिड़ी ॻाल्हि, अल्लाह जी रज़ा जे लाइ पाण कहिड़ी तकलीफ़ बर्दाश्त कई आहे। अचो हसन रज़ी अल्लाह अन्हु जी तकलीफ़ जो ज़िक्र ॿुधो था। हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु खे ज़िंदगी में दुश्मननि जी तरफ़ां काफ़ी दफ़ा ज़हर ॾिनो, उन्हनि जी शहादत बि इन ज़हर जे करे थी। जॾहिं ज़िंदगी में आख़िरी दफ़ो उन्हनि खे ज़हर ॾिनो वियो, हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था शायदि हिन दफ़े जेको मूंखे ज़हर ॾिनो वियो आहे वलक़द सक़ीतु सुम्म मिरारन, मूंखे काफ़ी दफ़ो ज़िंदगी में ज़हर ॾिनो वियो आहे, लेकिन जेको हिन दफ़ा मुंहिंजे दुश्मन मूंखे ज़हर ॾिनो आहे इहो इंतहाई शदीद क़िस्म जो ज़हर रहे। उन खां बाद तकलीफ़ शिद्दत इख्तियार करे वई, तमामु घणा मरीज़ थी विया। हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मुलाक़ात जे लाइ आया। मुसलमानों ॿुधिजो, निवासियो अव्हां बि ॿुधिजो, बेनिवासियो अव्हां बि ॿुधिजो, ख़ुसूसन मुंहिंजा उहे भाउ जेके हिक ॿिए सां नफ़रतूं रखनि था उहे बि ॿुधी वठनि, जेके हिक ॿिए जे लाइ इंतकाम जा जज़्बात रखनि था उहे बि ॿुधी वठनि। हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु आया, चवनि लॻा ए मुंहिंजा भाउ, ए हसन रज़ी अल्लाह तआला ॿुधायो अव्हांखे ज़हर कंहिं ॾिनो आहे। ए हसन रज़ी अल्लाह तआला मूंखे ॿुधायो अव्हांखे ज़हर कंहिं ॾिनो आहे। चवनि लॻा ए हुसैन अतुरीदु क़त्ला, ए हुसैन रज़ी अल्लाह तआला छा तव्हां हुन माण्हू खे क़त्ल करणु चाहियो था जंहिं मूंखे ज़हर ॾिनो आहे? छा मां उन खां इंतकाम वठणु चाहियो था जंहिं मूंखे ज़हर ॾिनो आहे? हुसैन रज़ी अल्लाह तआला फरमाइनि था ए हसन हा, मां उन खां इंतकाम वठणु चाहियां थो, जेको मुंहिंजे भाउ खे क़त्ल करणु चाहे आउं उन खां इंतकाम वठणु चाहियां थो। ख़बर अथव हसन रज़ी अल्लाह अन्हु जो जवाब कहिड़ो? चवण लॻा ए हुसैन रज़ी अल्लाह तआला जेकॾहिं उहो माण्हू आहे जंहिंजे बारे में मुंहिंजो गुमान न, जेकॾहिं उहो माण्हू ई मूंखे ज़हर ॾियण वारो आहे जंहिंजे बारे में मूंखे गुमान न, ए हुसैन फल्लाहु अशद्दु निकबा, पोइ यादि रखजां अल्लाह बहितरीन इंतकाम वठण वारो आहे। अव्हांखे इंतकाम वठण जी का अल्लाहु अशद्दु निकबा, अल्लाह बहितरीन इंतकाम वठण वारो आहे। पर हुसैन जेकॾहिं जंहिंजे बारे में आउं गुमान रखां थो ऐं उहो मुंहिंजो कातिल न आहे, उहो मुंहिंजो कातिल न आहे, मुंहिंजे गुमान जे बारे में ग़लती थी सघे थी, मुमकिन आहे उहो मुंहिंजो कातिल न हुजे। इन जुमिले मां छा मालूम थियो? अहले बैत आलिमुल ग़ैब कोन हुया,
अहले बैत वट गैब जो इल्म कोन हुयो। ए हुसैन रज़ी अल्लाह ताला फमा उहिब्बु अन युक्तला बरीउन, जेकना ओ मुंडो कातिल ना है आउ नथो चाया तो मुंडे करे के मासूम शख्स के कत्ल के वने, जेनो गुनाह ही कोने, जेनी गलती कोने। मुसलमानों बुधाण हो चाह तो एडा गम, एडियो तकलीफों, एडा दुख अल्लाह रब्बुल आलमीन की रजा दी खातिर उन्हनि जिंदगी में एतरा गम आया हा। मुसलमानों सोचो पान अल्लाह की रजा लाइ भला केड़ा गम ॾिठा। थोड़ो पंहिंजी ज़ात ना मोटी अचो। आउं पंहिंजे नेक निवासी दीनदार भाइरनि खां बि सवाल करणु चाहियां थो, मुसलमानों छा ख्याल आहे असां खां केर ईअं न सवाल पुछी वेठे साईं अवांजी पूरी ज़िंदगी में ॿुधायो का हिकु अहिड़ी कुर्बानी जेका मां सिर्फ़ अल्लाह जी रज़ा लाइ ॾिनी हुजे, जिते अवां पंहिंजी ख़्वाहिशात खे कटे छॾियो हुजे त मुंहिंजो रब किथे नाराज़ न थी वञे, आउं ईअं नथो करे सघां। जिते अवां पंहिंजी बिरादरी जी कुर्बानी ॾिनी हुजे त आउं पंहिंजी कुर्बानी सां पंहिंजी बिरादरी सां टुटां त टुटी सघां थो, आउं पंहिंजे रब सां ताल्लुक़ नथो तोड़े सघां। मुसलमानों का हिकिड़ी कुर्बानी, को हिकिड़ो मिसाल पेश करे सघूं, पानी सीरत जो हिकिड़ो किरदार पेश करे सघूं का असां अहिड़ी कुर्बानी ॾिनी हुजे जीअं अहले बैत रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी ज़िंदगी में कुर्बानियूं आहिनि। केॾी उन्हनि जी ज़िंदगी मुश्किल हुई। फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहियो, चकी जा तज़किरा, घर जी तकलीफ़ुनि जा तज़किरा, घर जे ॾुखनि जा तज़किरा। ए अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाबा साईं कंहिं खादिम जी ज़रूरत आहे, कंहिं गुलाम जी ज़रूरत आहे, सीरत ॿुधी चुका आहियो, तज़किरा ॿुधी चुका आहियो, अहले बैत जी ज़िंदगी में केॾा गम हुया। अॼु हिकु ॿियो मंज़र बि ॿुधंदा हलो, अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे हुजरे में मौजूद आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आया, हुजरे जे दरवाज़े ते पहुता, जीअं पहुता त ॿाहिरि बीही रहिया, ॿाहिरि बीही वापसि हलिया विया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम फातिमा रज़ी अल्लाह अन्हा अली रज़ी अल्लाह अन्हा जे हुजरे में दाख़िल न थी सघिया। फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा अंदर हूंदे ॾिसी वठनि थियो त बाबा साईं हुजरे खां ॿाहिरि आया, पर अंदर कोन आया। न्याणी हुई, दुख थियो, गम थियो। अली रज़ी अल्लाह ताला जीअं पहुता, पंहिंजी ॻाल्हि पेश करे, पंहिंजो किस्सो बयान करे बाबा साईं खां सवाल करियो, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो मुंहिंजे हुजरे में छो कोन आया, आखिर छाजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम मुंहिंजे हुजरे में कोन आया। अली रज़ी अल्लाह ताला जीअं पुछनि था, नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अली अॼु आऊं अवांजे हुजरे में इन करे न आयुसि, तव्हांजे हुजरे जे दरवाज़े ते हिकिड़ो अहिड़ो पर्दो लटकियल हुयो जंहिं ते नक्शो निगार ठहियल हो, जेको पुरतकल्लुफ़ हो, जंहिंमें आराम ऐं आसाश जा आसार नज़र पिया आया। ए अली मोहम्मद जे अहले बैत जो दुनिया में छा वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुनियादारी सां असांजो छा, दौलत दिरहम ऐश ऐं इशरत सां असांजो छा पैगाम हुयो। नबी जा अहले बैत आख़िरत जा तालिब आहिनि, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा अहले बैत त आख़िरत में कामयाबी चाहिनि था। हिननि वटि दुनिया आराम ऐं आसाश जी ज़िंदगी किथां आई। खातून जन्नत, खातून अहले बैत, अहले जन्नत जी औरतनि जी सरदार सैयदतु निसाए अहले जन्नह फातिमा, नबी जी न्याणी रोंदा न करियो, गमज़दा न थियो, परेशान न थियो। अवां केर आहियो, अवां आहियो खातून जन्नत, अवां जन्नत जे औरतनि जी सरदार आहियो। उन्हनि जी ज़िंदगी आहे, उन्हनि जी ज़िंदगी में एतिरियूं तकलीफ़ूं आहिनि। किथे फरमाइनि था सैयदतु निसाए हाज़िल उम्मा, ए फातिमा रज़ी अल्लाह अन्हा तव्हां हिन उम्मत जे औरतनि जो सरदार आहियो। वरी कॾहिं फरमाइनि था सैयदतु निसाइल आलमीन, ए फातिमा रज़ी अल्लाह अन्हा अवां त कुल जहान जी कुल औरतनि जो सरदार आहियो। उहा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा जेकॾहिं उहा बि दीन जे लाइ अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुसलमानों पंहिंजी ज़िंदगी में एॾियूं तकलीफ़ूं ॾिसनि थियूं त अवां ई मां अल्लाह जी मोहब्बत में कहिड़ी तकलीफ़ ॾिठी, जेका तकलीफ़ पाण इहो सम्झी बर्दाश्त करे विया हुजूं मुमकिन आहे रब इन ॾांहुं बहितरीन मूंखे बदिला अता फरमाए। मुसलमानों अहले बैत जा तज़किरा, उन खां बाद अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा तज़किरा, उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में केॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, केॾा गम ॾिठा,
केॾा दुख ॾिठा, केतिरनि तकलीफ़नि में गुज़री वई उन्हनि जी ज़िंदगी। हिकिड़ी तवील दास्तान मौजूद आहे। मुसलमानों मक़ाम छा हुयो, हैसियत छा हुई? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हथ मां पकड़े तमाम सहाबा में ऐलान कनि था, अल्लाहुम्मा वालि मन वाला वादि मन आदा। ए अल्लाह जेको अली सां मोहब्बत कंदो आहे तूं सां मोहब्बत करिया। कॾहिं हथ मां पकड़े पाण फरमाइनि था, मन कुंतु मौला फालियुन मौला, जंहिंजो आउं मौला आहियां उनजो अली मौला आहे रज़ी अल्लाह ताला। मौला जो मतिलबु आहे दोस्त, पसंदीदा साथी, महबूब तरीन शख्सियत, जंहिं ज़ात जंहिं हस्ती सां मोहब्बत कई वञे उहो अली रज़ी। फरमाइनि था अली जेकॾहिं जंग खां पोइते छॾे पियो वञा, जिहाद खां पोइते छॾे पियो वञा, को मसलो कोन्हे, अव्हांजो मक़ाम मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम हुयो। फ़र्क़ु सिर्फ़ एतिरो आहे, हारून अलैहिस्सलाम नबी हुया, मूंखां बाद को बि नबी कोन थो अची सघे, उहो अली जो मक़ाम आहे रज़ी अल्लाह ताला। पाण फरमाइनि था सुभाण ख़ैबर जी फतह जो झंडो उन खे मिलंदो जंहिंसां अल्लाह बि मोहब्बत कंदो आहे त मोहम्मद बि मोहब्बत कंदो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो झंडो मिलियो हो त कंहिंखे मिलियो हो? अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मिलियो। मुसलमानों ओहो अली रज़ी अल्लाह ताला। मुसलमानों छा पाण खे अहले बैत सां उहा मोहब्बत आहे जहिड़ी मोहब्बत जी दावा पाण करियूं था? हाणे अचो चंद मिसाल ॿुधंदा हलो। पूरी तारीख़ जा किताब पढ़ी वठो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे चेहरे जो रुख पढ़ी वठो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वज़ा कता कैफ़ियत खे पढ़ी वठो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सीरत खे पढ़ी वठो। तव्हांखे जिते अली रज़ी अल्लाह अन्हु जे मुंहं जा चेहरे मुबारक जा तस्किरा मिलंदा, अल्लाह जो कसम आहे त अली जे चेहरे ते मोहम्मद जी सुन्नत ॾाढी मौजूद हुई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अली रज़ी अल्लाह ने जिंदगी में कॾहिं बि ॾाढ़ी खे कटियो कोन। पोइ सोचो पंहिंजी कहिड़ी मोहब्बत अहले बैत सां, पंहिंजो कहिड़ो ताल्लुक़ अहले बैत सां। अली रज़ी अल्लाह ताला वहंदे वहंदे अली जी ॾाढ़ी ताईं पहुचंदो। अली रज़ी अल्लाह ताला जी अल्लाह खे मूंखे हक़ीक़ी मोहब्बत अता फरमाए, अल्लाह के मुखे वह सीरत अता फरमाए। अली रज़ी अल्लाह ताला जी ॾाढ़ी सां भी मोहब्बत करियो, अली रज़ी अल्लाह ताला जी सीरत सां भी मोहब्बत करियो, अली रज़ी अल्लाह ताला जे किरदार सां मोहब्बत करियो। फरमाइनि था मुखे ॿुधायो हो मुंहिंजे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली अवानी शहादत जे रत जा फुड़ा वहंदा वहंदे वहंदे अवानी ॾाढ़ी ताईं पहुचंदा। इन खां बाद रब्बुल आलमीन अवां खे शहादत जो दर्जो अता कर। असांजी कहिड़ी मोहब्बत? असां त खाली दावा कई, असां त खाली अल्फाज ॻाल्हाया, असांजा त खाली जज्बाती अल्फाज, जज्बाती किरदार। मुसलमानों मोहब्बत हुजे हान, मोहब्बत हुजे हान पाण ॾाढ़ी सां नफ़रत न कयो आहे, मोहब्बत हुजे हान पाण खे मुअज़्ज़िन सां इमाम सां मस्जिद जे खादिम सां नफ़रत न हुजे हा। जेकॾहिं मोहब्बत हुजे हान पाण खे मस्जिद सां नफ़रत न हुजे। बुधायो अली रज़ी अल्लाह ताला जी पूरी जिंदगी जेकॾहिं तारीख़ में रिवायत मिली तो बस इहा मिली। अगर चा के तनकीद करण वारे उन ते तनकीद भी कई आ, पर जेकॾहिं तारीख़ में रिवायत मिली तो बस इहा मिली जॾहिं अली रज़ी अल्लाह जे कातिल अली रज़ी अल्लाह ताला ते हमलो कयो हो। उन वक्त हुयो नमाज फजर जो ऐं अली रज़ी अल्लाह ताला नमाज पढ़ण लाइ विया पे। ऐं चई सघां थो मुखे इजाज़त दो, आऊं चई सघां थो बेनमाज़ी जो शायद अहले बैत सां को ताल्लुक, अहले बैत सां बेनमाज़ी जो को ताल्लुक, मस्जिदन के वीरान करण वाले इंसान जो अहले बैत सां को ताल्लुक कोन्हे, मस्जिद का परे रहण वाले इंसान जो अहले बैत सां को भी ताल्लुक कोन्हे। अहले बैत मस्जिदन के आबाद करण वाला, अहले बैत मस्जिद सां ताल्लुक के जोड़न वाला, अहले बैत मसाजिद सां मोहब्बत करण वाला, अहले बैत अली रज़ी अल्लाह ताला मस्जिद जे मिंबर ऐं महराब जा खतीब होया। इहा अहले बैत जी जिंदगी, इहा अहले बैत जी सीरत आ। खुतबो ॾियनि पिया, साम्हूं सहाबा किराम ते नज़र पइजी वई, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु ते नज़र पइजी वई। फरमाइनि था उस्मान त हो आहे जंहिंजे बारे में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे जन्नत जी बिशारत ॾिनी हुई। इहा अहले बैत जा तज़किरा, इहा अहले बैत जी मोहब्बत। मुसलमानों अहले बैत जी जिंदगी में वाक़अतन अल्लाह जे दीन जी मोहब्बत में बेइंतहा कुर्बानियूं। ठंडो आदम जा रहवासी हो
आऊं अवां खां पुछां तो अवां जी मुंहिंजी कहिड़ी कुर्बानी? को त मिसाल ॾियो, को त किरदार पेश करियो। आज़माइशूं ईंदियूं, इम्तिहान ज़रूर ईंदा, मुश्किलातूं ईंदियूं। नमाज़ जी पाबंदी का आसान ॻाल्हि कोन्हे, मेणा ॿुधणा पवंदा। दाढ़ी रखण का सोली ॻाल्हि कोन्हे, ताना ॿुधणा पवंदा। बेनमाज़ी 5 वक़्तनि जो नमाज़ी थींदो, बेनमाज़ियुनि खां मेणा ॿुधणा पवंदा। सिंध जो मुआशिरो ॿियो कुझु न चवनि, ईअं ज़रूर चवंदो आहे पहिरियां कहिड़ो हो पर हाणे सूफ़ी थी वियो आहे। चवंदा कोन था चवनि। को ज़ालिम ईअं बि चवंदो आहे पहिरियां बेनमाज़ी हो, हाणे अल्लाह में को कमु फाथो हूंदुसि। घणो न चई सघनि न, एतिरो ज़रूर चवंदा आहिनि, एतिरो ज़रूर चवंदा आहिनि मुस्लमानो हे मेणा ॿुधणा पवंदा, इहे ताना ॿुधणा पवंदा। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। ऐं चवां थो अर्श रब जो कसम आहे, भेड़ियुनि खां पांचा मथे रखण सां बि इहा बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। अल्लाह जो कसम आहे, इन सुन्नत सां बि असांखे मोहबत, इन सुन्नत सां बि असांखे मोहबत आहे। सहाबा किराम ईअं मोहबत कई, अली रज़ी अल्लाह ताला ईअं मोहबत। सिंध जे मुआशिरे जा नादान इंसान, ऐं नादान ई चई सघां थो, शायदि ॿियो लफ़्ज़ कोन थो चई सघां, मुस्लमानो नादान इंसान इन सुन्नत खे ॾिसी ईअं चवंदा आहिनि जो पाणी जो वारो। तव्हांखे मेणा ॿुधणा पवंदा, तव्हांखे ताना ॿुधणा पवंदा, अव्हांखे आज़माइशूं ॿुधणियूं पवंदियूं। ॻाल्हि हिते ख़तमु कोन्हे, अव्हांजी ज़ाती ज़िंदगी आहे। हाणे हलो मैदान दावत वे, माण्हुनि खे दावत ॾियो निमाज़ जी। तव्हांजा रिश्तेदार बि अव्हांजा दुश्मन थी। तूं कॾहिं खां निमाज़ी थियो आहे? तूं कॾहिं खां मोमिन थियो आहे? अव्हांजा ज़ाती ताल्लुकात, अव्हांजा गहरा ताल्लुक रखण वारा इंसान बि अव्हांजा मुखालिफ़ थींदा। ॻाल्हि ख़तमु कोन्हे, थोरो अॻिते हलो। हाणे पंहिंजी दावत में आणियो मुहम्मद जी सुन्नत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ ॿुधायो केॾा इख़्तिलाफ़ थियनि था, पोइ ॿुधायो केतिरियूं दुश्मनियूं थियनि थियूं, पोइ ॿुधायो पंहिंजा तव्हांजे पंहिंजे विच में केतिरो फ़र्क़ु आणनि था। मौलवी साहब चवण वारा चवनि था इहा सुन्नत रख पाण वटि, इहा हदीस रख पाण वटि। ऐं पंहिंजी ज़ात जो मिसाल ॾियां थो, के महफ़िल में मौजूदु हुयासीं, मूं हिकिड़ी हदीस जो मिसाल ॾिनो। साईं वलीमे जो उहो ताम बदतरीन हूंदो आहे जंहिंमें वॾेरे खे अलॻि स्पेशल खाधो खारायो वञे ऐं ग़रीब खे ॿियो खाधो खारायो वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इहो वलीमे जो बदतरीन खाधो हूंदो आहे। जवाब ॾियण वारे मूंखे जवाब ॾिनो, साईं हदीस पाण वटि रखना, हीअ असांजी महफ़िल आहे। मुस्लमानो ॾिसो कीअं इख़्तिलाफ़ थियनि थियूं, कीअं दुश्मनियूं थियनि थियूं, आज़माइशूं कीअं अचनि थियूं। उन खां अॻिते वधो, हाणे ॾियो तौहीद जी दावत। माण्हुनि खे रोकियो गैरुल्लाह खां, माण्हुनि खे रोकियो क़बर परस्ती खां, माण्हुनि खे रोकियो गैरुल्लाह जे आस्थाननि खां, माण्हुनि खे रोकियो नशे जी ज़िंदगी खां, माण्हुनि खे रोकियो हराम जी कमाई खां, माण्हुनि खे रोकियो ब्याज जी कमाई खां, माण्हुनि खे रोकियो कूड़ खां, माण्हुनि खे तौहीद जी दावत ॾियो, इंसानियत खे रोकियो शिर्क खां। पोइ ॾिसो तव्हां सां कीअं दुश्मनी थिए थी। तॾहिं त अर्श रब फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जुअ व नक्सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन। रब्बुल आलमीन फरमाए तो असीं तव्हांखे आज़माईंदासीं, असां तव्हांखे इम्तिहान में आणींदासीं। कॾहिं बुख ॾेई आज़माईंदासीं, कॾहिं नुक़सान ॾेई आज़माईंदासीं, कॾहिं समरात ऐं ज़राअतुनि में नुक़सान ॾेई आज़माईंदासीं, कॾहिं पंहिंजनि जी मौत ॾेई तव्हांखे आज़माईंदासीं। बिशारत ॾिजो सब्र करण वारनि इंसाननि खे। मुस्लमानो जेकॾहिं अहले बैत ते इम्तिहान न आया त पाण ते ज़रूर इम्तिहान ईंदा। इम्तिहान कहिड़ा इम्तिहान, केॾा ॾुखिया इम्तिहान, केॾा मुश्किल इम्तिहान। के मलबे ते वेही फ़लस्तीन जो मासूम मारड़ो पंहिंजा ख़ाली हथ खणी चए या रब्बे, या रब्बे, ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा रब। इहे मुश्किल इम्तिहान कान, इहे मुश्किल इम्तिहान। को नौजवान हुजे, उनजे घर जा सभु अफराद शहीद थी चुका हुजनि, इहे मुश्किल इम्तिहान। ग़ज़वा उहद जो मंज़र हुजे, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथड़ा हुजनि ऐं 70 सहाबा जा शहीद जिस्म हुजनि, इहे मुश्किल इम्तिहान। ग़ज़वा उहद जो मंज़र हुजे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे चाचे जो शहीद जिस्म, हमदा रज़ी अल्लाह अन्हु जो शहीद जिस्म साम्हूं हुजे, इहे मुश्किल इम्तिहान। मक्के जो मुश्किल तरीन वादियों ऐं पथरीली ज़मीन हुजे, गहलण वारा बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उन ज़मीन ते गहलींदा हुजनि, उहे मुश्किल इम्तिहान। अम हसिबतुम
अन तदखुलुल जन्ना वलम्मा यातिकुम मसलुल लदीना खलू मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बासा वज़र्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल रसूल वल्लज़ीना आमनू मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रुल्लाहि करीब। रब्बुल आलमीन फरमायो छा तव्हां समझो था तव्हां ईअं जन्नत में हलिया वेंदो। अल्लाहु अकबर। ये मुझे सवाल ना है, हमारे मुझे महबूब रब जो सवाल ना। अम हसिबतुम अन तदखुलुल जन्ना, अल्लाह फरमाए तो छा तव्हां समझो था, छा तव्हां गुमान करियो था, छा तव्हांजो ख्याल आहे, छा तव्हां ईअं सोचो था तव्हां ईअं जन्नत में हलिया वेंदो। छा मतिलबु आहे? अल्लाह छा थो पुछण चाहे? अल्लाह जे सवाल जो मक़सद छा आहे? रब्बुल आलमीन पुछी रहियो आहे छा तव्हां समझो था बेनमाज़ी हुजूं ऐं जन्नत में हलिया वेंदासीं? नामुमकिन आहे। छा तव्हां समझो था शिरक कंदा रहूं तौहीद समझो ई ना जन्नत हलिया वेंदासीं? नामुमकिन आहे। छा तव्हां समझो था सॼी ज़िंदगी दुनियावी तालीम हासिल करियो, साला साल क़ुरान खे बंदि रखो ऐं तव्हांखे जन्नत मिली वञे? नामुमकिन आहे। वलम्मा यअतिकुम मसलुल लदीना खलू मिन क़ब्लिकुम, अवां ते इम्तिहान ईंदा, अवां ते आज़माइशूं ईंदियूं। अल्लाह केॾा मुश्किल इम्तिहान। मस्सतहुमुल बासा वज़र्रा वज़ुलज़िलू, रब्बुल आलमीन फरमाए तो उन्हनि जी ज़िंदगी में तंगियूं आहिनि, वॾा नुक़सान आया, उन्हनि जी ज़िंदगी में गमन जा ज़िलज़िला आया। हत्ता यक़ूल रसूल वल्लज़ीना आमनू माअ, एसी ताईं अंबिया भी चयो, अहले ईमान भी चयो, अल्लाह जी मदद ते यकीन हुयो, इंतज़ार जी शिद्दत में ये जुमला ज़बान ते आया। चवण लगा मता नस्रुल्लाह, अल्लाह जी मदद कॾहिं ईंदी? रब्बुल आलमीन जवाब ॾिनो अला इन्न नस्रुल्लाहि करीब, अला इन्न नस्रुल्लाहि करीब, अला इन्न नस्रुल्लाहि करीब। खबरदार अल्लाह जी मदद इंतहाई वेझो आहे। हालात केॾा मुश्किल छो न हुजनि, असांजे रब असांखे सेखारियो आहे अला इन्न नस्रुल्लाहि करीब। हिकु फ़लस्तीनी सां मुलाक़ात, जज़्बो ॾिसो, अल्लाह तो केड़ो हाल आहे, फ़लस्तीन जो केड़ो हाल आहे? जवाब ॾींदे चवण लॻो कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतम बिइज़्निल्लाह। चवण लॻो मुंहिंजो यकीन न, केतिरा ई थोरा लश्कर केतिरे घणे लश्करनि ते ग़ालिब अची वेंदा। चवण लॻो मुंहिंजो यकीन आहे अला इन्न नस्रुल्लाहि करीब, अल्लाह जी मदद इंतहाई वेझो आहे। असीं मायूस न आहियूं। मुसलमानो, मोमिन जो दिलि तहिड़ो हूंदो आहे, एॾियूं तकलीफ़ूं, एॾा ग़म, पर वरी बि अल्लाह सां मोहबत, अल्लाह जी रज़ा लाइ एॾा ॾुख, पर वरी बि अल्लाह सां मोहबत, अल्लाह जी रज़ा जे लाइ एतिरियूं घणियूं क़ुर्बानियूं, वरी बि अल्लाह सां मोहबत। कंहिं चवण वारे त ईअं चयो, पुछण वारे पुछियो ए मुंहिंजा फ़लस्तीनी भाउ, ॿुधा तुंहिंजे ख़ानदान जो छा हाल आहे, तुंहिंजे बैठनि जो छा हाल आहे? उन छा जवाब ॾिनो? अल्लाहु अकबर। अल्लाह ये उन्हनि खे मक़ाम अता फ़रमाए। आज़माइश ज़रूर आहे, इम्तिहान ज़रूर आहे, पर अल्लाह उन्हनि खे मंज़िलूं ॾिनियूं आहिनि। हू मुस्कुराए अल्लाह रब्बुल आलमीन जी रज़ा खे, अल्लाह जी मशीयत खे क़बूल कंदे, मुस्कुराईंदे अल्लाह जे फ़ैसिले खे क़बूल कंदे चवण लॻो कुल्लुहुम शहीद। ऐं चवां थो अल्हम्दुलिल्लाह, मुंहिंजा सभु घर जा भाती शहीद थी चुका। मुसलमानो, इहो जज़्बो, इहो ईमान, इहो यकीन। ऐं सवाल पुछां तो इहे क़ुर्बानियूं किथे आहिनि? अल्लाह जी इहा मोहब्बत किथे आहे? यकीनन नमाज इस्लाम ऐं ईमान जो हिस्सो आहे। मस्जिद खां ॿाहिरि बि दीन आहे, मस्जिद खां ॿाहिरि बि इस्लाम आहे। दुकान ते बि असीं मुसलमान हुजूं, घर जी महफ़िल में असीं मुसलमान हुजूं, दोस्तनि जी महफ़िल में असीं मुसलमान हुजूं, ज़िंदगी जे हर मोड़ ते असीं मुसलमान हुजूं। अल्लाह जी मोहब्बत में असीं तकालीफ़ खे बर्दाश्त करियूं। यादि रखो, बुख में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पेट ते पत्थर बि विधा। कहिड़ा मंज़र बयान कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, कहिड़ा दुख बयान करियूं। मुसलमानो, ये ज़िंदगियूं, ज़िंदगी जा मक़ामात, अहले बैत जा मिसाल, अहले बैत जा तज़किरा अवां खे मूंखे कुझु सेखारनि था, कुछ समझाइनि छा। उन खां बाद ही फ़लस्तीन जा मनाज़िर अवां खे मूंखे कुझु समझाइनि था। मुसलमानो, अल्लाह ताला असांजे हाल ते रहम फरमाए। हिन वक़्तु सोचण जी ॻाल्हि आहे, पाण खे छा करणु खपे, पंहिंजो किरदारु छा हुजे, अवां ऐं आऊं छा करे सघूं था। मुसलमानो, सभ खां पहिरियां उहो जज़्बो जेको उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जे दिलि जो जज़्बो हो। दुआ घुरंदा हुआ, चवंदा हुआ अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फी सबीलिक। अल्लाह मौत तो बिस्तरे ते वेंदी आहे, अल्लाह
मौत मर्ज़ जी शिद्दत में बची वेंदी। ए मुंहिंजा अल्लाह, मौत कहिड़ी बि हालत में अची वेंदी, कंहिं बि हालत में दुनिया मां रुख़्सत थी वेंदासीं, पर असांजी तमन्ना, असांजी तड़प, असांजी ख़्वाहिश, असांजी दुआ इहा आहे अल्लाह पंहिंजे रस्ते में इहे जज़्बात हुजण खपनि। ए असांजा अल्लाह, जेकॾहिं तो असांखे मौक़ो ॾिनो, तुंहिंजे फरीज़ जिहाद जे लाइ असीं बहादुर थींदासीं। जहिड़ो बि हाल आहे, जहिड़ी बि कैफ़ियत आहे, ए असांजा रब जेकॾहिं तो मौक़ो ॾिनो, असांजी बि उहा दुआ आहे जेका उमर रज़ी अल्लाह ताला ने ॾिनो आहे। मुसलमानों नंबर 2, ॿियो जज़्बो कहिड़ो हुजणु खपे? ॿियो जज़्बो कहिड़ो हुजणु खपे? अल्लाह असांजे वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह असांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह रब्बुल आलमीन असांजे मुल्क जे मुहाफ़िज़नि जी हिफ़ाज़त फरमाए, अल्लाह ताला उन्हनि खे सुठा फ़ैसिला करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुसलमानों हाणे सोचण जी ॻाल्हि इहा आहे, असां कहिड़ी बि कैफ़ियत में हुजूं, जॾहिं बि दुआ करूं, जॾहिं बि दुआ करूं, पंहिंजे फ़लस्तीनी भाउरनि लाइ ज़रूरु दुआ करूं। ऐं मूंखे पंहिंजे रब जी ज़ात में उमेद आहे, अल्लाह असांजे हुक्मराननि खे, असांजी फ़ौज खे उहा तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जेकॾहिं पाकिस्तान खे एटमी ताक़त ठाहियो आहे न, असांखे रब जी ज़ात में उमेद आहे अल्लाह हिन खां को कमु वठंदो। उमेद आहे इंशाअल्लाह उम्मत मुसलमान जे लाइ, उम्मत मुसलमान जी वहदत जे लाइ, उम्मत मुसलमान जे इत्तफ़ाक़ ऐं इत्तिहाद जे लाइ इंशाअल्लाह अल्लाह पाकिस्तान खां ज़रूरु को कमु वठंदो। कहिड़ा बि आहियूं, ग़लति बि आहियूं, ग़लतियूं बि आहिनि, कोताहियूं बि आहिनि, गफ़लतूं बि आहिनि, सुस्तियूं बि आहिनि, पर अॼु ताईं को यहूदी असांजी रियासत में कोन्हे, असांजे मुल्क में कोन्हे। असांजे पासपोर्ट ते अॼु बि इहो जुमिलो लिखियलु आहे, इसराइल कोन था वञी सघो। तव्हां लाइ नामुमकिन आहे, तव्हांजो पासपोर्ट ई तव्हांखे मना करे थो, उनजो पहिरियों वर्क ई तव्हांखे मना करे थो। मुसलमानों हुक्मराननि मां उमेद न आहे, रब में तो उमेद आहे, चई सघूं था इंशाअल्लाह अल्लाह पाकिस्तान खां को ज़रूरु कमु वठे। पंहिंजे फ़लस्तीनी भाउरनि खां, पंहिंजे फ़लस्तीनी भाउरनि लाइ बि ज़रूरु दुआ करो, ऐं उते पाकिस्तान जे लाइ बि ज़रूरु दुआ करो त अल्लाह उम्मत मुसलमान खे पाकिस्तान जो किरदार मिसाली किरदार ठाहे, बेहतरीन किरदार ठाहे। दुआऊं घुरंदा करियो ऐं दिलि सां दुआऊं घुरंदा करियो। नंबर 3, छा था करे सघूं फ़लस्तीनी भाउरनि लाइ? मोबाइल त हथ में मौजूदु आहिनि, इंटरनेट बि आहे, सभु कुझु आहे, एतिरो त करे सघूं था उन्हनि जे हक़ में आवाज़ उथारियूं, उन्हनि जे हक़ में आवाज़ उथारियूं, उन्हनि जी हिमायत में ॻाल्हायूं, पंहिंजे आवाज़ खे त उथारे सघूं था, दुनिया खे मैसेज त ॾेई सघूं था, दुनिया खे पैगाम त ॾेई सघूं था, पंहिंजो आवाज़ दुनिया ताईं पहुचाए सघूं था। इहो असांजो टियों कमु आहे। चौथो कमु असांजो कहिड़ो आहे? जेकॾहिं अल्लाह माली ताक़त ॾिनी, जेकॾहिं अल्लाह माली हिम्मत ॾिनी, जेकॾहिं गज़ा जे बॉर्डर खे मुसलमानी इमदाद जे लाइ बाक़ाइदा खोलियो वियो, त असांजी इमदाद बि हुन में शामिल। मां तालिब इल्म आहियां, वधीक तज़किरो कोन कंदुसि, अल्लाह क़बूल फरमाए। अल्लाह असांखे अहिड़ा साथी ॾिना जिन्हनि इहो सोचियो त पाकिस्तान में मौजूदु फ़लस्तीन ख़ासि करे गज़ा जे स्टूडेंट सां ताउन कयो वियो। असां ऐलान कयो, अल्हम्दुलिल्लाह बहितरीन फ़ाइदो थियो, अल्लाह ताला बहितरीन रिज़ल्ट अता कई। असांजे भाइरनि संभादिल असांखे दावत ॾिनी, साईं तव्हांखे दावत आहे, ख़ासि इन पैगाम जे लाइ तव्हां अची सघो था। मुसलमानों असांजे दिलि में एतिरो त जज़्बो हुजे, जेकॾहिं रब मौक़ो ॾिनो त असां पंहिंजी मदद, पंहिंजो रुपयो, पंहिंजो पैसो फ़लस्तीनी भाउरनि जी मदद जे लाइ ज़रूरु पेश कंदासीं, असीं ज़रूरु पेश कंदासीं। मुसलमानों सीने में दिलि रखूं था, एहसास त थींदो आहे, एहसास त थींदो आहे, सीने में दिलि रखूं था। अल्लाह जो कसम आहे, असांजो पैगंबर तो जंहिं झिरकी जेतिरे नंढड़े जानवर जी तकलीफ़ खे बि महसूसु कयो, हेॾा होॾा उॾामंदे हुनखे ॾिसनि था, पाण फरमाइनि था मन फजा हज़े बेवलदेहा। मुंहिंजा सहाबी मूंखे ॿुधायो, हिन नंढड़े मासूम, नंढड़े पखी जा बच्चा कंहिं खया आहिनि ऐं बच्चनि जे ज़रिए इनखे कंहिं तकलीफ़ ॾिनी आहे, हिन जा बच्चा हिन जे आख़िरे ताईं वापसि पहुचाए छॾियो। मुसलमानों असां त हुन नबी जा उम्मती आहियूं जंहिंखे हिकु पखी जी तकलीफ़ जो बि अहसासु। हू त इंसान न आहे, हू त क़िबले अव्वल जा मुहाफ़िज़ आहे, वो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती है। उन्हनि जी तकलीफ़ जो एहसास असांखे ज़रूरु थियणु खपे। ऐं मुसलमानों उन खां बाद हिकु दुआ ज़रूरु कंदा करियो,
आज उम्मत मुसलमान मजलूम तरीन उम्मत बचे, मजलूम तरीन गिरोह बची वियो। मिलियन के हिसाब से मुसलमान के कत्ल कियो। मुसलमानों असांजे दिल में एकड़ो जज्बो एड़ो हुजण खपे, अल्लाह इस्लाम के वह कुव्वत दे, वह ताकत दे, वह जमात दे, वह इत्तेहाद दे। असां एक जाय ते गॾु थियूं ऐं नाफ़िज़ करियूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन, नाफिज करियूं कुरान जो कानून, नाफिज करियूं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कानून। मुसलमानों जे दिहाड़े इहो थी वियो त इंशाअल्लाह कुफार के शिकस्त ॾियणु इंतहाई आसान थी वेंदी। मुंहिंजो गुफ्तगू जो ख़ुलासो इहो आहे, असीं तारीख़ रखूं था बैतुल मुक़द्दस के फतह करण जी तारीख़, असीं तारीख़ रखूं था अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम की तारीख, असीं तारीख रखूं था ग़ज़वा बदर, उहुद, खंदक, हुनैन ऐं ग़ज़वा बनु कुरैज़ा की तारीख। असीं तारीख रखूं था तॾहिं के फ़लस्तीनी शहादत का पहिरियां कागज़ ते पंहिंजे अखरनि में इहा वसीयत लिखी हुई, आऊं चाहियां थो यहूद जे लाइ उहो फ़ैसिलो कयो वञे जेको फ़ैसिलो साद रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फ़ैसिलो हो। ऐं साद जो अल्लाह जे नबी औरतन के कुछ भी कोन चवंदासीं, अल्लाह जे नबी मासूम वारन के कुछ भी कोन चवंदासीं। मोजो फ़ैसिलो आहे यहूद में जेके भी जंगड़ियूं आहिनि, जेके बवां जे ख़िलाफ़ विड़ी सघनि था, सभिनी खे मारे छॾियो। इमाम कायनात फरमायो साद जेको तुंहिंजो फ़ैसिलो आहे उहो अर्श रब जो फ़ैसिलो आहे। तंहिं करे कंहिं फ़लस्तीनी भाउ शहादत खां पहिरियां इहो लिखियो हुयो त आऊं चाहियां थो यहूद जे लाइ उहो फ़ैसिलो कयो वञे जेको साद जो फ़ैसिलो हो। असीं तारीख़ रखूं था फतेह मक्का जी तारीख़। ए मके वारो वॾो वॾो मोहम्मद सभिनी खे माफ़ करे छॾियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असीं तारीख़ रखूं था उहा तारीख़ जंहिं तारीख़ में सहाबा किराम बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी के दोहरायो हो। असीं तारीख़ रखूं था सिंध के फतह करण जी तारीख़। तंहिं करे कंहिं सिंध जे सिंधी बि लिखियो बावजूद मुखालिफ़त। ओचितो मिसाल याद आयो आहे, ज़िक्र करे छॾियां। सिंध जे कंहिं सिंधी बि लिखियो बावजूद मुखालिफ़त जे। हुन लिखियो हो सिंध में चंद हमलनि जो तस्किरो मिले थो, चंद जंगियुनि जो तस्किरो मिले थो, चंद जान ते मुज़ाहिमत जो तस्किरो मिले थो। ॿियो किथे बि मोहम्मद बिन कासिम सां मुज़ाहिमत जो तस्किरो कोन थो मिले। मोहम्मद बिन कासिम सां चंद मुक़ाबिलनि खां अलावा सिंध जे कंहिं ॿिए खते में मुक़ाबिले जो ज़िक्र तारीख़ में इन करे नथो मिले छो त सिंध जा रहवासी मोहम्मद बिन कासिम जे अखलाक खां मुतासिर थिया। जन्नत सिंध मुसन्निफ रहीम दाद मौलाई शीदाई किताब मूं वटि मौजूद आहे। केरु मिसाल ॾिसणु चाहे तो ॾिसी सघे थो। मुसलमानों असीं उहा तारीख़ रखूं था, पर आऊं सम्झां थो शायदि मुंहिंजो सिंधी भाउ नाराज़ थी वेंदो। उहो चवंदो साईं तव्हांखे छा थी वियो, इहो कहिड़ो मिसाल ज़िक्र करे छॾियो। आऊं उनखे दावत ॾियणु चाहियां थो नाराज़गी खां पहिरियां पढ़ण जी ज़रूरत आहे, नाराज़गी खां पहिरियां मुताले जी ज़रूरत आहे। मुसलमानों उन करे असीं चई सघूं था असीं उहा तारीख़ रखूं था सिंध में इस्लाम आणण जी तारीख़। मुसलमानों अहिड़ी अज़ीम तारीख़ में क़ुर्बाननि जी दास्तान न आहे। पोइ असीं तारीख़ रखूं था करबला जी तारीख़, करबला जो पैगाम। पहिरियों पैगाम निमाज़ जो पैगाम, ॿियो पैगाम सब्र जो पैगाम, टियों पैगाम करबला जो पैगाम, तौहीद जो पैगाम। असीं तारीख़ रखूं था हसन रज़ियल्लाहु अन्हु जा उहे जुमला जेकॾहिं मूंखे ज़हर ॾियण वारो आहे तॾहिं बि आऊं इंतकाम कोन वठंदुसि, अल्लाह इंतकाम लाइ काफ़ी आहे। को झगड़ो कोन्हे, को फसाद कोन्हे, का इंतकाम जी ॻाल्हि कोन्हे। मुसलमान उन खां बाद असीं सीरत पढ़ूं था, फातिमा पढ़ूं था, अली मुर्तदा रज़ी अल्लाह अन्हु जी सीरत। मथो मुबारक ज़ख्मी आहे, शहादत जे रत जा कतरात वहनि था, ॾाढ़ी ते पहुचनि था। रब्बुल आलमीन कुर्बानियुनि जी तारीख़। मुसलमान उन करे वरी पंहिंजे सवाल खे